अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इंसी वल जान अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअक हुवल अब्तर सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा क़ील वमन अबा या रसूलल्लाह क़ाल मन अताअनी दख़लल जन्नह वमन असानी फ़क़द अबा वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अना समरतु दावत अबी इब्राहीम व बिशारतु ईसा व रोया उम्मी वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार के दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन बिनासियत वजीह मुहम्मदिन करीम मुहम्मदिन रहीम मुहम्मदिन शफीक मुहम्मदिन सब जो उसको मोहम्मद जाश का डाडियां जो योरसा सरमद सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना सलामन दवामन कियामन कूदन जलालन जमालन सुहूदन उरूजन बिसुब्हानल्लज़ी अस्रा फी लैलतिल मेराज। मतलब भाई जो शुरू आता तो अरबी में आ घोट के वारन जो जोर अंग्रेजी थे बी काम सी काम टी काम बन काम पछाड़ी ना काम मानो मरियो सिंधी खत्म पछतो खत्म उर्दू खत्म अंग्रेजी वडी गाल तक कबर में बरोज की भी खत्म मतलब बरोज जना सा थांगा निश्ची कना से कबर में अरबी तो कुरान जी बोली अरबी आ मक्के मदीने जी बोली अरबी आ साहबा जी बोली अरबी आ मुझे मौला अली जी बोली अरबी आ पीरान पीर जी बोली अरबी आ खुदा जो कसम जन्नत जी बोली अरबी सुभान अल्लाह अच्छा जन्नत जो मूडी आ सदाई रहमु वाली में पे धिका खाइंदो जन्नत खपे हाने मां सकर तकीर के मुझे जन्नत खपे एडो मरा उठी बीठो जन्नत खपे उन जे ज़ाल जो नालो को जन्नत जो वा तोवारी जन्नत दुखी अल्लाह जी जन्नत ॾाढी भली मिठाई तो के चाके ची आया ही पण के जो संदन औ सिंधिया ही न जाना हो त अरबी पिया पुछ छा त खल खाई कना तो लगी हन खुदा जो बस मां कहां जा सिर्फ 20 मिनट वठंदुस 20 मिनट साईं बकलाक कल रात मां शिकारपुर में आखिरी मुगे वारो ही आखिरी था ॾियनि तूं कंदे माण्हू भॼी वेंदा मुंहिंजो मां 20 मिनट अॻिलो चाचो उथी बीठो चए तुंहिंजे करे त 8 मोला ॿुधा है अल्लाह बरकत रे घोटके जा माण्हू मोहब्बत थी तव्हांजे शहर घोटके में हिकिड़ी खूबी आहे बयान थींदो न सभु ॿुधण ईंदा आहिनि वॾी खूबी आहे सुम्मा सजदा सुम्मा अरजा इला समाइल अव्वल वसानिया वसालिसा वराबिया वलखामिसा वसादिसा वसाबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह आज के रसूल अल्लाह हजो तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मोहम्मद जा दीवाना बैयत बरत करे जाओ बैयत मेरे तकबीर शान मुस्तफा तक़द्दम या रसूल अल्लाह 3 कलाक 10 मिनट जो तमाम दुरूद हर जुमले में मिठे मोहम्मद जो नालो
अजू दरूद न बुधाइंदो चोदा जो देर थी वई आ अजू उधर तो करायो या घोट के में उधर बंदा सही इमरान खान डीजल वो उधर पे रखो दुआ कयो कोड़ो वडो जलसो हुजे सगे संग जे मौलवन के दावत हुजे रिलीअ जेडो इश्तिहार हुजे हिकड़ो बि न पहुचे रुगो मां पहुचे वाई जमा ॾिठो त मानिया याए बताए फकीर जो बताए फकीर जो ईद रात हुजे सजो गोठ सयूं चाड़े पो सब मरी वने तो अम्मा ई मां सयूं ढोए घर भरियो पो अम्मा भी मरी वने तो मां सही वाह कयो हिकड़े माण्हू मूंखे सेवण में घुराई जो मौलाना सदाई तू फड़कियों हणंदो आहे अॼु सिर्फ़ दुरूद पढ़ तकरीर ॿियो दफ़ो कजाए 1 कलाक 10 मिनट दुरूद पढ़ी हर जुमले में मिठे मोहम्मद जो नालो सुभान अल्लाह नचा जो यार सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह विजाई साहब जे अवल ना वाला हजो सुभान अल्लाह अवल ना तुझे लाउड के धर्म को आ जा मैंने लग रहा अलग मजूर खपे है अवल ना अल्लाह कुरान जो तो पहलो नंबर अल्लाह साहबा जो पहलो नंबर अल्लाह मिठे मोहम्मद जो पहलो मिठाई तो जे अवल ना अल्लाह जो कलमे में पहलो नंबर सबे न का आजान में पहलो नंबर तकबीर में पहलो नंबर नमाज में पहलो नंबर कब्र के पुछाने में पहलो नंबर हलवो खाई नंबर न मचाए पहलो नंबर अल्लाह मिठाई भी है तुझे अवल ना अल्लाह जो ये मंज हंडा पाए पादुगीची में दो हतमर बख्शा दावर गुस्से कूड़ था पंजी जान बचा इश्क अरब यजाम सा रखी नीव निभा पर मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंज रजा सुभान अल्लाह सैयद तो जो कामिल करबला में आजा नमाज में कामिल सखा में कामिल तबलीग में ओ तो हट किया वाला अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल दादा जो अली अलिया चौली अलिया चौली अलिया मौला अली जो मुरीद बैयत मुराद करे जाए बैयत नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर चवन चवन गली गली चवन चवन गली गली नारे तकबीर असागर न परत न कर भलिया हेदे भी हैदर अली अलिया सुभान अल्लाह ये जे कोई फांसी टंगियो वेठो सोशल मीडिया वारो केड़ो ये जेका है ना ये दुबई पे जलसो हले वपियो कल मोकले सऊदी में फोन कई सही जात खे वणो ना लाइव हल रहींदा क्यों त सऊदी में ता ये तकरीर बुथो सुभान अल्लाह राजा चाचो सुभान अल्लाह हां असां का नफरत न कर भलिया एडे भी हैदर अली अली अदल असां दे तू भी हलिया एडे भी हैदर अली अली सुभान अल्लाह सैयद जो कामिल करबला एकड़ा थवा कामिल बिया थवा आमिल कामिल मानन के रब सा मिलाईदा आली शरीफ वाला कामिल अमरोच वाला कामिल बेर शरीफ वाला कामिल सुमरानी वाला कामिल जरायतपुर वाला कामिल जोबंदी कामिल खुदा जो कसम जमीयत वाला कामिल तबलीग जमात वाला कामिल सुभान अल्लाह ईमान के रब सा मिलाईदा तबलीग वाला गश्त करे मिन्थू करे चाहे प्यारे भाई मस्जिद में चले दीन की बात हो रही है तो हमारे बिस्कुट उन्हें जा खाओ चाहे नंदी पियो डांगली पियो उन्हें साथ तुम चलो हम आते हैं हराम जो है चली है मस्जिद में लड़ी कामिल करबला है या थवा आमिल जे के मानो ने के मानो सा मिला 500 तो रे कम करे दे पक्को बेड़े मनो सखर मनो हैदराबाद मनो कराची आमिल वेठा ने फुटपाथ ते नाली जे मथा हथ दे कर तो ये किस्मत में छा लिखला जे पांजो हथ दे सन घणा साल पिन दे
पाण पिने पाण थुक नहीं खंगारन ने असा के किस्मत तो बुधाए घोटे वारा किस्मत की खबर न मुल्ले खया न मौलवी खया न जाकिर खया न जमाल खया न चुप्पे खया न कुप्पे किस्मत की खबर न रब के आज कायनात के पैदा कयो कुरान पढ़ा सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा जोर से कुरान तो जो अला यालम मन खलक कुरान तो जे सजी खबर उन के आज ता के पैदा कियो सुभान अल्लाह एक बाईपास होटल दे फुकू बैठो हणी साईं के सजी खबर साईं का पूछो जो ना बोर छाजो सजी खबर रब खया के भी खबर का न देखारी लागो छोरो कहेंगे आप तो जोगी तरह थे पिन्न ना आयो जोगी हो तो देखो फलानी छोकरी मिलेगी इसी लोटे मोकले पिनस के पिन्न ना गेडो करे चला थोड़ा अरशद चांद आए खुशू फर्श पे सुभान अल्लाह सैयद तो कामिल करबला आया अज अमीर वे ही वेरन सामो आया हूं ते तीर पर इया हुई तकदीर अली जे औलाद थे सुभान अल्लाह सैयद तुझे वाहे कांदा हबीब सी मोहम्मद जा यार मुझे मोहम्मद सा बदर में गद उहद में गद खंदक में गद हुनैन में गद गार में गद क़यामत ते मज़ार में मोहम्मद जे भाकुर में गद सुता पिया था सहाबा जो होश के बैत बुलंद करे जाओ नारे तकबीर शेरे सहाबा सारे सिद्दीक़ अकबर सारे फारूक आज़म सारे उस्मान सन्नूरैन सारे हैदर कराम कुरान जो तो गदा नबी जो तो गदा बुझाई जो तो गदा न कूड़ी तारीख पढ़िया भाजी व्या भाजी व्या जो घोट किए जा मोहम्मद जा यार अज भी रोजे में भाकुर में गड सुता पिया था सुभान अल्लाह यार थोड़ा या इजी लोड नमो खेल त बूथ फिरो पियो था और मोहम्मद जा यार सुभान अल्लाह वाहे कांदा वाहे का मां वाइद शुरू किया तो मजमू वदा था पारा था जन घर बनियो ही ना बोलियो जो आदर हेड़ा मोहब्बती मानू मान डिठा अल्लाह वाहे कांदा हबीब सी मुहब मिठा मन ठाए सिद्दीक़ सादिक़ सिद्क जो सरदारे सरदार उमर अदालत करे बेटाई मां आयो ही दरगाह तो आया उमर अदालत अगरो बेटाई तो जो उमर एड़ा फैसला करे जो काफर कलमा पढ़ा सुभान अल्लाह उमर अदालत अगरो उस्मान इज्जत था किडो इज्जतदार बदफा घोट थी मोहम्मद जे अंगण ते आई कादर पांजे कुदरत सा कया हा अली साए करा पर जुमरदी जिन सौर हसन मीर हुसैन शाह अब्दुल लतीफ बिजाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह दा तमाम लंबो चौड़ो सफर करे बरादर मुकरम कारी कामरान अहमद साहब जे खुसूसी दावत थी इन दीनी इज्तिमा में शिरकत जो मौक़ो मिलो आज को भाऊ खलील अहमद साहब जे निगरानी में हली रहे अल्लाह खां दुआ है त अल्लाह सभिनी बुजुर्गन जे बयानात के कबूल फरमाए आखिरी बयान आहे माता जे सामने हिकिड़ी नंढी सूरत तिलावत कई आहे इन सूरत के अंदर 3 आयतूं आहिनि पहिरीं आयत में आहे शान मोहम्मद बी आयत में आहे प्रोग्राम मोहम्मद जे आयत में आहे अंजाम दुश्मनान मोहम्मद इन्ना आतैना कल कौसर यो शान मोहम्मद रब तो चे सोना मुझे खजानन में जिका भली से हुई वो मोहब्बत चूंडे तो मोहम्मद के दी रोजा सभिनी खे ॾिनन पर रमज़ान तोखे ॾिनो ॾींहं सभिनी खे ॾिनमि पर जुमो तव्हां खे ॾिनो रातियूं सभिनी खे ॾिनमि पर शब क़द्र तव्हां खे किताब सभिनी खे ॾिनमि पर क़ुरान तव्हां खे ॾिनो दीन सभिनी खे ॾिनमि पर औला दीन इस्लाम तव्हां खे ॾिनमि नबी सभिनी
मिठे बिना पर नबीयन जो सरदार मिठो मोहम्मद तहां की असा के जान मिली मोहम्मद के सदके, माल मिले मिठे मोहम्मद के सदके, रमजान मिले मिठे मोहम्मद के सदके, कुरान मिले मिठे मोहम्मद के सदके, ईमान मिले मिठे मोहम्मद के सदके। ओ घोट के वाला असा के रब मिले वा मिठे मोहम्मद के सदके। बिदाई बजे बिना हुब्बा हबीब बजे बंदगी बेकार। मोहम्मद के मोहब्बत का जबान न नमाज न रोज़ हुआ न हज्जा न ज़कात न खैरात। जन्नत मोहम्मद के कदमन में बिना हुब्ब हबीब जे बंदगी बेकार। या करी खैरातों या करी हज हजार तैमा बेहिश्ती बेजार जो इश्क ना है अरबियत पढ़ो पढ़ी जो सबक में सूरज मीम रख जाए मन में। मीम का मुराद मिठो मोहम्मद। मोहम्मदी माना सिद्ध तारीफ करे, जंग तारीफ करे, सितारा तारीफ कन। बस मोहम्मद उनके चइबो आहे जंहिंजे अर्श वारो रब पाण पियो तारीफ करे। हाणे लॉकडाउन का पहिरियों हिकिड़ो ईसाई आयो भिक्षा। लॉकडाउन थी तव्हां वटि बि आहे रुगो असां ॾे लॉकडाउन। मूंखां अॻे पुछियोसीं लॉकडाउन जी माना मुंहिंजो अॼु बंदि त पोइ चिता जी ठाहे किरोना थी अचे, किरोना थी अचे। हाणे वरी इमरान चए थो किरोना थी अचे, महरम में मोकल थी वई। मां 5 रमज़ान ते तकरीर कजे लॉकडाउन सख्त जॾहिं असांजो वज़ीर आला नालो छा त नाम मुराद शाह पाऊं पे बधई न निकिरो मरी वेंदो, न निकिरो मरी वेंदो, बाहूं तो बधा न निकिरो मरी वेंदो। मां 5 रमज़ान ते नवाब शाह में तकरीर कई। 5 रमज़ान ते लॉकडाउन सख्त हो। मुझो साईं जेतरा मरंदा न ओतरा कढन। 5 पोरा मरंदा 50 छोरा कढन। वे जेके घर वेहंदा थ्रेशर कोन हलाई। किलोना छिता मां हैदराबाद जे डॉक्टर सां मिली पियुसि। मूंखे चए त मुला सिधी आयो चरियायो मञियो न था। मुंहिंजो तव्हां छा था चओ? जे असां चओ था बार बार हथ धो सैनिटाइज़र इस्तेमालु कयो। मुंहिंजो इहा ॻाल्हि त मिठो मोहम्मद 1400 साल अॻे असांखे चई वियो। सुभान अल्लाह जो त तफ़सील ॿुधायां। मुंहिंजो हुज़ूर से फरमायो वज़ू कयो न पहिरियों 3 दफ़ा हथ धो। 5 दफ़ा वज़ू आहे। 1 टिका टिका 2 टिका 6 टिका 9 5 टिका 15 दफ़ा रुगो वज़ू में हथ धो। हुज़ूर फरमाया बाथरूम मां निकिरो त हथ धो 16। ठीकु आहे। मानी खाइण खां पहिरियों हथ धो 17। हिकु दफ़ो खाईंदा अञा त जेके हाणे लॉकडाउन में छोरा पास थिया आहिनि उनजो कहिड़ो असरु हूंदो 6 मां 7 में 7 हाणे जे 7 पढ़ियो ई न आहे इहो अॻिते मास्टर थे त 7 कीअं पढ़ाईंदो? पढ़ियो ई कोन्हे। उन ॾींहुं छोकिरा पिया स्कूल वञनि। मुंहिंजो नंढड़ा भला खयूं वञा 5 दर्जे जा खणी माना अॻिते बोर्ड ते लिखियलु हो जानवरनि जी अस्पताल। छोकिरा पिया पढ़नि जानवरनि जी अस्पताल। खबरदार तबाह करे छॾियूं तालीम में जंप पिया ॾियनि। साईं खलील जे मदरसे में जेको 6 सिपारे में हो न लॉकडाउन खां पोइ बि 6 में 7 में हो त 7 में आहे, 15 में हो त 15 में आहे। असां वरी चऊं कोन। हुज़ूर फरमाया रात जो निंड मां उथो तभी हथ धो। हदीस पढ़ा
हाँ सही हाँ तो फरमाए निंद्रमा उतो त हथ दो छो ऐन बातती यदुहु ऐन अलाउड खां हटी तो आए हदीस मुला मुदे कावड़ जंदा पाण जो लिकायंदा मां जो लिकाया नबी से फरमाए निंद्रमा उतो त हथ दो छो खबर ना है ता जे हथ रात केड़े इलाके में गुजारे हदीस को मुला मुसा गाल है मां बैठा जी है एक लिए दफा नबी तो जे हाथ दो हाथ दो हाथ दो उठ के मारो मोहम्मद जे सुन्नत के अमल कर किरोना तो चा पर किरोना जी मां भी तुझे भेजो सुभान अल्लाह इन्ना आतेना कल कौसर ये शान मोहम्मद जान का वधीक मोहम्मद असां पिया हाणे गोलती पेशावर में कोरट में जज जे सामने काजे ने गुस्ताखी कई गाजी खालिद पुलिस वाले का गन कस जजे जज कुर्सी जदे भजी हो जलता भाई तो बोलो तो गाजी के सलाम करो भाई जिंदा है खालिद मेरे तकबीर नंटा बेरियो लगी बेटस जंजीर लगा बेटस पुलिस वाला मत्तों बीटा मुर्के तो जमनता फांसी चढ़ी रींदे सोलियत लटकी रींदे आओ नौजवान जो जवाब चतो तो एकड़ी जाना 70 जल मोहम्मद जे इज्जत के कुर्बान करे छड़े खत्म नबूवत जा इश्क बैत बुलंद करे जाओ बैत सुभान अल्लाह मैं जो बुढ़ो कोने नारा हणी हणी बेलन से खत्म असा जो इमरान असा झेड़ो खत में नबूवत लाया बुझी छड़ियो हाने जे इमरान नाला तो ना खुदा जो कसम चंग खां वठी हाने तो सब गड हाने तो नवाज शरीफ भी चए तो मौलाना जो चयो पहिरे दी वटा त पाकरन का बची वजा बिलावल तो चए मुंजो लीडर मौलाना फसरो घणन के गाल समझ में ईंदी रुको तरस छोकरो हिकिड़ो माउ खे अम्मा न पोटींदो चवंदो मूंखे लॻी थी वियो जो शहर में अची जो छोरनि बूट ठोकियसि रत में गाढ़ो उतां खां वठी राम भट कंदो अचे अम्मा 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 मानस जो उहे आहिनि किथे जिन तोखे अम्मा अम्मा सेखारे इन्ना आतैना कल कौसर शान मोहम्मद जो तो हुजूर जी हर अदा निराली हर अदा खुदा जो कसम तू भी मां जे पेट में रहो मां भी रहो नबी से रहो ये हालात जो फर्क असा मां जे पेट में जरहे पुस्तियों जड़ो क्रिकेट भी तो खेले हराम जो मां के समान दो पर अम्मा थी फरमा हुजूर मुझे पेट में आया ओगराई जाता अतर जी खुशबू पत्थर ते कदम रखां तो पत्थर अटो बनजे जबलन में बकरियों चारियां पत्थरन मां आवाज पे अचे बुशरा लकिया आमिना आमिना मुबारक तुझे पेट में अगन जो सरदार फूयन जो सरदार ये बच्चों जमई तो वेजा वलद समी मोहम्मद आमिना न बच्चे जो नालो ही मोहम्मद रख दे मेरे तकबीर शेर मुस्तफा मकाम मुस्तफा नारे तकबीर लॉकडाउन का पहिरियों हिकिड़ो ईसाई आयो भिक्षा कई स्कूल जी विजिट थे तो होटल जे वेठा ते मुंहिंजो नबी साईं जो कलमो पढ़ चेन्ना मुंहिंजो पढ़ चेन्ना मुंहिंजो पढ़ पाकरनि खां बची वेंदी चेन्ना मुंहिंजो भला नबी साईं जो नालो छा आहे चे मोहम्मद मुंहिंजो वरी ॿुधा चे मोहम्मद मुंहिंजो वरी ॿुधा टियों दफ़ो जो नबी साईं जो नालो वती न अखियुनि मां ॻोढ़ा ॾेई वियसि रोई पियो रहमो हलिया रोई पियो टिशू कढी ओड़ा बुखी मुझो मनीस भी न थो रोए छो थो हे घोट के वारा क्रिश्चियन जो जवाब ईसाई जो जवाब चे मौलाना
तहां जे नबी जो नालो एड़ो आ जो सगन वठन तभी चप चुमी हुजन जो दुश्मन वठन तभी चप चुम सुभान अल्लाह तेरा सोहरा नाम मोहम्मद मेरी दिल दी तार हिलावे दुही चप चुम दे जदे नाम मोहम्मद तुम भी जाओ मां भी जाओ नबी से भी जाओ दी रात जो फर्क असां पे जमोना हमा अस्पताल दाखिल बाबू भई त मथे करे अस्पताल जे दर ते रोए पियो खैर सां छोरो जमे पाडो न खपाणो थे तू जाए है ना पिणे के पिन्नन जड़ो करे छोरे पूछो ना मां को मामा जाओ हम ता किथे हो जे ने भागा अस्पताल में हास पर मिठो मोहम्मद पियो जमे सुभान अल्लाह जो त मीलाद पढ़ा जोर सां नथा जो यार तकबीर आवाज ही न तो नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा नारे तकबीर तालिबान वांदो हुजे न मां गड्डो अची वञा 1000 रुपया ॾियारी लोह जी निड़ी लॻल मुर्दे ते हकल करे न उथंदो न त चुरंदो ज़रूर आहो अकबर पर हुजूर पिया ॼमन सुभान अल्लाह जो त मीलाद पढ़ा हमारे पर में जब महबूब जमन पिया न मां इडी मिस्कीन आहियां जो ममरा तेल कोन्हे जो ॾियो ॿारियां रब अॼु सिज खे मोकिल चंड खे मोकिल रब जो मां इहे करे सघां थो पर क़यामत ताईं ग़रीबन जो कंध मथे कयम त ओ झोपड़ीअ वारो रोए जो न मोहम्मद भी त ग़रीब आहे सुभान अल्लाह मां जिक्र में जमल महबूब जावा न एडो नूर निकतो एडो नूर सुभान अल्लाह जो तो बुधाया सुभान अल्लाह मजो ना है सुभान अल्लाह हाने तहां थक जी पिया आयो सुभान अल्लाह भला जे के थका होडा जो सुभान अल्लाह तो खलील जदो भूल जी शरीयत में भूल माफ रोजो रखी अची बाईपास ते वेठो हिकड़ो गिलास बियो गिलास अरे जा पुट तो रोजे टायर कडी जगा पर शरीयत जे थी जगुई माफ भूल की नमाज में जो पेश मामू भूल जी पे पो रहमू वाली हरा लठकनी वठले बाबा भूलियो सज दो सब जो नहीं भूल जी पे अल्लाह अजरम वाले थकल आहे खुदा खल कना तू माता जे तडे के मां ॾियां बेटा इहो जे तडे ई वञे तिन जी जेके खिली थी काटे पाए भागर भाई पी जो वेझो विहारे नकी चल बता मजी रुगो पाणी दुख तातियूं कोहरो की नकी रुगो मोहब्बत सां तो मरन जेके सच्ची दिल सां सारन तिन खे चाहिए मुझे वाइज में बड़ी या करामत तो सब दिन जमातुन जमा उन दी मुके कंदरे गुरायो 400 वाणिया आया उन दी जना तो मुसा स्टेज ते गडो पर मुल्लन के तकलीफ है खिलाए तो हाने की गैसलिटी मुल्ला शिकारपुर में मुझे खिलाफ तकीर कया हलवे खोरा खिलाए तो खिलानो हराम नवींदा क्यों इनकी जलसे में जो तो खबर था ना देवबंदी बदन था हजारों माल घट खिलानो हराम इतने जटे जा पुत्र लिखया लाके शिरक हराम शराब हराम बेशक जिना हराम सुभान अल्लाह हराम ना शराब हराम है ना रब चयो गिलास पियो ब गिलास न पियो हराम जना नाले रब छा तो जे वला तकरब जना वे जाई न वणो हराम पर खिलन नाले रब छा तो जे फलियज़हकू कलीलन थोड़ो खिलना पियो सुभान अल्लाह जी बी आया परावा अन्नहु अज़हक व अबका रब तो जे मां खिलाइंदो हां मां वाडींदो रब तो जे सुभान अल्लाह सुलेमान अलैहिस्सलाम वने पियो किबली पांजे किबली में जो कुरान में लिखा है या अय्युहन नमलुदखुलू मसाकिनकुम
ला यहतिमन्नकुम सुलैमान जे पंहिंजे ॿिरनि में हली वञो सुलैमान जो लश्कर तव्हांखे लताड़े न। सुलैमान अलैहिस्सलाम जो ॿुधो क़ुरान तो पढ़ा सूरह नमल फतबस्सम ज़ाहिकम मिन कौलिहा। तबस्सुम चइबो आहे सिर्फ़ साम्हूं वारा ॾंद ज़ाहिर थियनि, ज़िह्क चइबो आहे जो पाड़े वारो बि ॿुधे। तुझे खिलण हराम आहे, नबी कॾहिं हराम जो कमु कंदो आहे? ॼट जा पुट क़ुरान तो पढ़ा सूरह नमल आहे। जे मुले खे दिमाग़ में भूसो आहे न मूंसां ॻाल्हाए, मुंहिंजे वञण खां पोइ टाटा न कंदा मूंसां ज़रूरत अथव न मां सां ॻाल्हाए। ख़ुश्क तीन मुले खे खपे फूकियो वके जोॻीअ नबी साईं जो कुरारी आई मां हदीस ॾेखारींदुसि खाननि जे दिमाग़ में भूसो आहे। कुरारी आई या रसूल अल्लाह दुआ कयो त जन्नत में वञा। नबी साईं अज़रा मज़ाक फरमाए त कुरारियूं जन्नत में कोन कुरारी रोए पई पाण फरमायूं वेंदियूं पर जवान थी वेंदियूं खारकूं पिया वेठा खाइनि खखड़ियूं कढंदा हज़रत अलीअ जे अॻियां रखंदा वञनि। पाण फरमायूं अली तूं सभिनि खां घणो खाई वियो जो खखड़ियुनि जो ठिगु थी वियो। चई या रसूल अल्लाह शुक्र थियो मां खखड़ियूं कढां थो ॿिया खखड़ियुनि सूदियूं पिया। हाणे मां तक़ी उस्मानी किताब लिखियो आहे रसूलुल्लाह की मुस्कुराहट जेको हराम आहे जेको हराम आहे उहो ॿुधाए न कचड़ू शिरक हराम आहे, कब्र ते सजदो हराम आहे, पीर खां पुछ घुरण हराम आहे, औलाद ॾियण वारो रब आहे। जेको हराम आहे उहो ॿुधाए छो नथो? मुझे न बोले के कुरान मथे ते रखो पाण कॾहिं कोन खिलियो। रात रात मुझे पाड़े में तकरीर मां वार्निंग ॾेई आयो आहियां सुतुर न त मां 11 तारीख़ अहिड़ो ऑपरेशन कंदुमि। हलवे खोड़ था जो बंदन सां हुकम बस कर आए भी मास्टर मूंखे रात ख़बर पई मास्टर मामूलो वो ये दीन जो बेड़ो ॿुधंदो न मास्टर मां मुफ्ती थी आशा जी फरमाए कान रसूलुल्लाह मुतबस्सिम नबी से घर जो दर चपना त मुरकना असां घर कीअं ईंदा हूं चुप जहिड़ो सूबेदार थाने कुछ इख्तिलाफ राय हक़ का पर फतवाऊं न ॾे। मां कॾहिं कंहिंखे तबसरो न कयो आहे फलाणो सोचो थो कॾहिं फलाणो इन्ना आतैनाकल कौसर ये शान मोहम्मद फसल्लि लिरब्बिक वनहर यो प्रोग्राम मोहम्मद मिठो मोहम्मद जाओ न कीअं जाओ सुभान अल्लाह जो दफ़ो ॿुधा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ख़ल्क़ त ॾिसे काॾों आया 12:30 पिया थियनि अॼु मेरे रम वाले थकल आहे तव्हांजी जन्नत में कॉलोनी अलॻि आहे जन्नत जो मुंहिंजे पीउ जी हुजे मूंसां लेखो न कयो ॾिसो मां फुरियल मौलवी आहियां पहिरीं मोहम्मद मथे मूंखे धाड़ियल फुरियो वाच बि फुरे विया मोबाइलियूं बि फुरे विया पैसा बि पर धाड़ियल बि मूंखे फुरे अची फाथा हुननि खे कहिड़ी ख़बर अथई फाटल दोलो आहे फाड़ कमु हाणे चवंदा पैसा वठो मोबाइल मुझे फुरे बस क्यों ना 20 मिनटन में भाव राशिद जाए वारदात पे पहुंची गाड़ियां न था जाओ सुभान अल्लाह भैया कबूल करे काल जो सिंध का सलाम अल्लाह मेरे सिद्दे में जिंदाबाद मेरे तकबीर मुर्शद जे कोने ते आयो तो आरा लीडर त जनाजे ते भी कोन नींदा सुभान अल्लाह
बस मां तफसील में न तो वञा तालिब भी लाइ आया इन वरी इनके भी सुबह जो पढ़ाई करनी आहे हुजूर सिंह जावा एडो नूर निकतो एडो नूर जो अम्मा थी चे मां वेठी त कमरे में हम मक्के जा पहाड़ रोशन जबल रोशन एडो नूर जो वेठी तो घर हम पर शाम जो माड़ियों मां पाजे अखिन सां हुजूर जे जमन सां नूर जी लाइट मिस्र ना यमन ना शाम मुल्क भाई छो इब्राहिम अलैहिस्सलाम जी कब्र होते हज़रत इस्माइल जी कब्र होते हुजूर जे जमन सां नूर जी लाइट हणी रब हजरत इब्राहिम जे कब्र ते इतलाव दिनो त सुना इब्राहिम जे मोहम्मद ला तो काबे में रोई दुआऊं कयो मोहम्मद जे मक्के में पहुंच हुजूर जावन जमन सां सिर सगे में आंगुर जो इशारो मथे मकसद मिलाद में बुधाई छा छरी मिलाद ना जो मिलाद में हलवो न मकसद मिलाद जो पैगाम झंडी ना जुलूस ना हलवे जी देग ना लड्डू ना अचतो के जमियत वालो बुधाए मकसद मिलाद पंहिंजे हथन के जुल्म का बचाओ मिलाद जो पैगाम पेरन के नाफरमानी का बचाओ मिलाद जो पैगाम पेट के हराम का बचाओ मिलाद जो पैगाम अख के बेहया का बचाओ मिलाद जो पैगाम जिंदगी के बिदअत का बचाओ मिलाद जो पैगाम अकीदे के शिर्क का बचाओ जमन का बची मारा काई मोहम्मद जो गुलाम थी और जो कौसर ते मोहम्मद तो जे इंतजार में बैठो आवाज न के मदह बनागो नारे तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा नारे तकबीर मकसद मिलाद बुधा मिलाद जो केर इनकारिया मकसद मिलाद चों तो बुधाए जशन त मल्हाए तो मोहम्मद जो मशन चों तो बुधाए जशन त अबू लहब भी मल्हाए अज हदलपुर में मुखे नौजवान मिलो मिलाद जो पेज लगल हुस जैसे मां तहां सां सेल्फी कढा पर मां मोहब्बत ॾेई प्यार करे मुझो जे ही बेज लगाई कब्र में न कढो मुखे जैसे तहां मजाक में मुखे वॾी ॻाल्हि करे विया मुझो ही बेज लगा गले बुले के जो दाढ़ी छो रखी थई जे क़यामत में रब पुछंदो रब के चंदम या रब तेरे महबूब की शबाहत लेके आया हकीकत इसको तू कर दे मैं सूरत लेके आया यो बेज बारहन दियन का पो लही विंदो ई पेज लगा जेको कब्र में भी गड हले ॾाढा न था जो जोर सां मोहम्मद जो होश को डालो हुजूर जे मिलाद जो सबब अल्लाह जी सुञाण त ग़ैरन जे तरह ते न वञो मता के 2 नंबर पीर जे वर चढ़ी ईमान जो बेड़ो मोड़ियो मुरीद के पीर के घर वठी विया तो मुरीद के जिन सभिनी मां नंढिन वॾिन के गॾु कर मां ॾिसां त क़यामत में सुञाणा त सही मुरीद को वॾो होशियार हुजे ॾाटो खणी मुर्शिद जो कन कपी अरे हे शा जैसे क़यामत में घणा मुर्शिद हुंदा असां बि ॾिसूं त असां कन कपियल सुञाणींदा असां बि त सुञाणूं ख़ुदा जो कसम मां असां पीरनि जा नौकर ख़ुदा जो कसम हाले शरीफ जो मुरीद पर पीर हुको हुआ सच्चो जंहिंमें 4 निशानियूं हुजनि सुभान अल्लाह जो त को सुभान अल्लाह हाणे तव्हां थकिजी पिया आहियो हाणे 5 मिंटनि में तो तव्हांखे छॾिया वलीअ में घणियूं निशानियूं जोर सां घणियूं
वदा किताब 4 वदा नबी 4 वदा मलाइका 4 वदा रसूल 4 खट के बाबा 4 नबी जो न्यारी 4 वदो में पर्दा 4 मोहम्मद जा यार 4 पाकिस्तान में सूबा 4 सुभान अल्लाह 4 ते डेराई सुभान अल्लाह सिंध दे रहंदा से बावरा शिले की नारा ने मौला फजल रहमान सामो कराची में ची सिंध दे रहंदे पादर रखिए के विरहन पियानो वे स्टेज पोयो बेचा जो अभी को धक्को कया वलियो जो 4 निशान 4 बुधाया पहली निशानी अख में हया हुजे दिल सफा हुजे ज़बान ते जिक्र खुदा हुजे जिस्म ते सुन्नत मुस्तफा हुजे सुभान अल्लाह दिलो था बचो रहम वाली वारो दिलो तब दिलो था बचो मता भगल हो जे माई बोहारा न ठोक मुर्शिद था बचो मुशरिक व्याजी बिदाती बेनमाजी अरे मता इंजन सुदा तो लख में मुर्शिद भले बचो पर अल्लाह खौफ खुदा गोरे गेरो जो बना के बादना जी के हमलो गेरे चो मरी वियस मथों बाजा काडे वना एठ जो दिठन वडो जुबो मुआरे खंबो हजार मणियन वारी तस्बीह ठक ठक ठेकेरा हिन जे झोलीअ में किरियो जो तो उन रखी तस्बीह कढी चाकू कढी परन ते तमल गेरे जे अखिन में कूड़ हो इन मंजर के लतीफ बयान कियो त गेरो पियो जे डिसी पुलिस वे सुन्नत बण बगणा हा वेजड़ा अरे मुके तुझे के संग बुलायो डिसी पुलिस वे सुन्नत बण बगणा हा वेजड़ा अची पयस तुंजी दामन में डिसी लाल लिपेस मुंह त भायो हूं दरवेश पर तू त बाजन खाई पुछ अव्वल जो पैगाम यो तो अल्लाह सा शिरक न क्यों मिलाद जो पैगाम अल्लाह जी हिकड़ा तदे तो मकसद मिलाद मुलो बुधाई न थो ऐ मुहर्रम जो भी पैगाम हो मुहर्रम है मुखे गड़े हमरा जो रोड़ी में जे असा के करबला बुधा पर बिन लफ्जन में बुधा मुझो करबला मा बस सबक वडा मिला घणा घणा केड़ा केड़ा एको सैयदन सजदो न छजो सुभान अल्लाह न छजो यार सैयदन या नौकर भैया तबरत करो जा सुभान अल्लाह करबला जो पहिरो सबक सैयदन सजदो न छजो बीबिन पर्दो न छजो या मौलवी 4 कलाक करबला बुधायन असदुल्लाह हैदरी बिन लफ्जन में करबला बुधाय सुभान अल्लाह सैयदन सजदो न छगे पानी बंदा खीमन के बायो बच्चा कुछा पिया अली अस्कर करबा अली अकबर करबा गोच कासिम करबा अब्बास शब्बा जो कर दिया बाप दर्जादी कुटा जो तो शिमला आखिर बच्चा प्यारा नाती हुसैन के रब जी नमाज प्यारी जोर से तकबीर सोने शहबे करबला सोने शहबे करबला क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन नाने के दीन पर हर चीज वारदी कुछ भी ना बिल पास बचाया हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन सुभान अल्लाह हजरत अली से जुम्मे जवाइज पे करे खल्क बैठिया एक ने हमरा चिट्ठी लिखा चिट्ठी हजरत अली से चिट्ठी बची पर खोले ही ना खोल पूछे चिट्ठी क्या लिखी
वरी ॿियो दफ़ो पुछी चिठी कंहिं लिखी आहे जे तव्हां मौलवी चिठियूं लिखण आयो अॼु व्याजनि खे भेज ॾियां अॼु कलर वारनि खे दॿी ॾियां अॼु न्याणे पाण में हूंदा चिठियूं मिलंदियूं हज़रत अली चिठी झले पियो खोले पियो हमारा उथे बिठो जी मां लिखिया जी हेॾिया हिते बि चिठी छो लिखी अथई जे चिठीअ में 4 सुवाल लिखिया अथमि मुंहिंजे मौला अली फरमाए भले 5 हुजनि चिठी छो लिखी अथई मुड़ुसु माण्हू आहे त उथे बि सुवाल कर जमायत तुंहिंजो सुवाल बि ॿुधे अलीअ जो जवाब बि ॿुधे बस मां उन मां सिर्फ़ु 2 सुवाल तव्हांखे ॿुधायां थो छो त टे मिलाई थी आहे हमरा अली मुझे पहिरियों सवाल इन उम्मत में वॾो आलिम केरु आहे हमरा तो पूछे मुझे मौला अली जो जवाब बुझा घोट के वारा जुम्मे जड़ी खल्क बैठी आहे मौला अली फरमा इन उम्मत में वॾो आलिम अबू बकर सिद्दीक़ सुभान अल्लाह कोई तो मदद करे अली जे फैसले के शेर सिद्दीक़ अकबर जिंदाबाद शेर सिद्दीक़ अकबर जिंदाबाद अली नबी सिंह तहांजे नाले जो मां इल्म जो घर अली दरवाजो तहां था जो वॾो आलिम अबू बकर दलील मुझे मौला अली जो दलील बुझो ते शरई मसलो नमाज जो टाइम थी वने जमात अची वने मस्जिद भरजी वने नमाज ओ पढ़ाए जेको इल्म में वॾो साइद जी तबियत नासास हुजूर पांजे हुजरे पाक में आ मस्जिद भरजी वई खल्क अची वई नमाज जो टाइम थी गया पुछो से या रसूल अल्लाह नमाज केर पढ़ाए पाण फरमाए अबू बकर के चो मोहम्मद जे मुसल्ले ते नमाज पढ़ाए सोने सिद्दीक़ बराबर ट्रेडिया नमाज पढ़ाई वरी पुछो से या रसूल अल्लाह मुस्तकिल नमाज केर पढ़ाए पाण फरमायो मुर्रु अबू बकर फलियसल्ली बिन्नास अबू बकर के चो मानो के नमाज पढ़ाए अमर आयशा चयो इन्नहु रकीकुल कल्ब या रसूल अल्लाह वो दिल जो नरम मुसल्ले ते नबी सगंदो के देखे हुकुम क्यों पाण फरमाए आयशा मा वल्लाह फी सदरी सब्बतु फी सदरी अबू बकर आयशा जो रब मुझे सीने में रखियो ना मां मोहम्मद सब कुछ अबू बकर के सीने में रखी छोड़ियो है तकबीर आवाज से बुझाई देंगे नारे तकबीर शेर सिद्दीक़ अकबर जिंदाबाद शेर सिद्दीक़ अकबर अली मुझे बेशुमार है खोज के वारो अल्लाह तहांजे दुखियन कमन के आसान आमीन हेड़ी मोहब्बत माखे काथे नंदे मनो हिक पियो थे खल्क जमी जमल दुआ थी न दुआ रब चंदो स्टेज वारन के त माफ क्यों पर वेठलन के भी माफ क्यों सुभान अल्लाह अन्या फरिश्ता चंदा रब बीठलन के भी माफ कर सुभान अल्लाह जी कुर्बानी वडी है ना दी ही पिया अली मुझे ॿियो सवाल जे अली पुछ जे हिन उम्मत में वॾे में वॾो बहादुर केरु आहे मुझे मौला अली जो जवाब जा घोटके वारा जे हिन उम्मत में वॾे में वॾो बहादुर अबू बकर सिद्दीक़ राजा छो न था चओ देर श्याम अरे खुदा जो कसम ज़ाकिर जे तफसीर करण सां अबू बकर ते फर्क पवंदो सिद्दीक़ जन्नत में कोन वींदो जन्नत तुंहिंजे पीउ जी आहे वींदो छा पहुची वियो अबू बकर उमर जन्नत में पहुची विया सुभान अल्लाह नबी साईं जो रोज़ो जन्नत जे मां बैन बैती व मिंबरी रोज़तुन मिन रियादिल जन्नह वो जन्नत में पहुची विया मुर्स पहुची विया कम लही विया अॼु न को फूकू वणे त मां मौली असदुल्ला खे रहमो वाली में तकरीर करण कोन ॾींदुसि अरे हो तो करे पियो बेटो तू छाते पियो अबू बकर उमर जन्नत में पहुची आ तू मोहम्मद तो पिटो पहुची सुभान अल्लाह मुखे पे उकड़ो चे सही जोरी हलिया विया जोरी भागत भी जोरी कब्जो करे विया मुसल ते जोरी कब्जो करे विया खिलाफत जोरी मुझे जोरी ते हरिया भी जाने जन्नत में भी जोरी हलिया भी ना अली मुझे बेसवाल उम्मत में वड्डे में वड्डो बहादुर के
मुझे मौला अली जो जवाब पूछा, मुझे मौला अली सुनो अली। हजरत अली फरमाए ना उम्मत में वड्डे में वड्डो बहादुर अबू बकर सिद्दीक। अली खैबर जो किलो तो फतह कयो, मरहब के 7 टुकड़ चाह कयो, बहादुर अबू बकर दलील है। मुझे मौला अली बदली रदना सबा सिद्दीक जे बहादुरी जा बदली रद। पहिरो दलील मां अली बिन मोहम्मद जी बिस्तरी ते सलाम आ सिद्दीक के जो मोहम्मद के कुलन ते कयो विच काफर मां निकतो। हजरत वाली रा नबी से सदियो अली ए मुझी चादर ये मक्के वारन जो अमानत है ना हमरा उठी इश्क